नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। वक्त ठरी मीरवामा खबर ॾींदा हलूं त ॻोठ रसूल बख्श पीरज़ादो में वालिद जो मिल्कियत मायसो न मिलण तां भेनरुनि जो पंहिंजे हक़ जे लाइ कुरान पाक हथनि में खणी भाइरनि खिलाफ़ एहतिजाज कयो। उन मौके ते मुश्ताक अहमद पीरज़ादो, मोहम्मद उस्मान पीरज़ादो, बदरुद्दीन पीरज़ादो, सफ़ीउल्लाह पीरज़ादो, साजिदा खातून, वाजिदा खातून, हमीरा खातून, अज़ीज़ा खातून ऐं ॿियनि भाइरनि खिलाफ़ एहतिजाज कंदे चयो त असांजा भाइर उस्ताद मज़हरुद्दीन, ज़ियाउद्दीन, इल्मुद्दीन, नईमुद्दीन, असांजे वालिद मरहूम उस्ताद अब्दुल रऊफ़ पीरज़ादो के 4 एकड़ ज़मीन आहे जंहिंमें असांजा भाइर असांजो हक़ नथा ॾियनि। असां ॻोठ जे मोतबर माण्हुनि खे चयो आहे पर कंहिं जी ॻाल्हि मञण लाइ तयार ई न आहिनि। आख़िर असां मजबूर थी करे पंहिंजे हक़ जे लाइ कुरान पाक हथनि में खयो। खुदारा अल्लाह जे वास्ते असां सां हक़ कयो वञे। असां आला इख्तियारिन खे पुरज़ोर अपील कयूं था त असांखे पंहिंजे मरहूम वालिद जे प्रॉपर्टी माइसो ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।